दरिया खान मरी भरसा ॻोठ इमाम बख्श वगड़ में मुस्लिम लीग नून जे वर्कर्स कन्वेंशन दौरान वॾी अंग में कारकुननि अवाम जी शिरकत। सूबाई जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम अब्बास मलिक वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो त नवाज़ शरीफ़ 3 भेरा मुल्क जो वज़ीर आज़म थियो, जंहिं कराची में दहशतगर्दी ख़त्म कई ऐं समूरे मुल्क में बदअमनी जी ॿरंदड़ बाहि ख़त्म कई। सिंध में धाड़ेल कल्चर खे ख़त्म कयो। पंजाब AKPK में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया। सिंध में 14 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, मगर सिंध जा रोड रस्ता तबाह आहिनि। अस्पतालुनि में दवाउनि जी खोट आहे। बदअमनी सबब रोज़ माण्हू मरनि पिया। समूरी सिंध में डॉक्टर ड्यूटियूं करण बजाए वीज़ा ते वियल आहिनि। लाला एजाज़ खटक ख़िताब कंदे चयो त सियासी पार्टियूं एहतिजाज जी आड़ में रोडनि ते औरतुनि खे नचाए रहियूं आहिनि। असांजूं नियाणियूं तालीम हासिल करण लाइ कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में वञनि थियूं त कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में वेठल बघड़ नियाणियुनि जी इज़त सां खेॾनि था, जंहिं सबबि शागिर्दियाणियूं मजबूरन ख़ुदकुशियूं कनि थियूं। रिपोर्ट मंज़ूर मलिक, ब्यूरो चीफ, नौशरो फेरोज़।